नाज़रीन, नाम्यारे अदीब, शाइर ऐं मेज़बान बख़्शण मेहराणवीअ जी सालगिरह जे मौक़े ते कराची आर्ट्स काउंसिल में तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे राजा असगर सुमरो। सिंध जी मशहूर शख्सियत नामियारे लेखक अदीब ऐं एंकर पर्सन बख़्शण मेहराणवी जी सालगिरह आर्ट्स काउंसिल कराची में मल्हाई वई। तक़रीब में सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह समेत नामियारे लेखकनि, शाइरनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे सिंध जे मशहूर मज़ाहिया अदाकारनि सोहराब सुमरो ऐं अलीगुल मल्लाह जो चवणु हो त बख़्शण मेहराणवी ख़ुशियूं विराईंदड़ शख़्स आहे जेको सदाईं दोस्तनि जो ख़ैरु ख़्वाह ऐं भरजलू रहियो आहे। साईं हाणे बख़्शण मेहराणवी साहब त पंहिंजी ज़ात में हिकु पूरी अकेडमी आहे ऐं असां या असां जहिड़ा ॿिया जेके बि दोस्त नवां अचनि पिया हिन फील्ड में उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि खे ॿुधी करे ई अचनि पिया। ख़ासि करे रेडियो खां वठी उन्हनि जो सफ़र जी शुरूआति आहे। स्टेज जी कंपेयरिंग हुजे या टीवी जी कंपेयरिंग हुजे, उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि मां ई सिखंदा आहियूं। असां त हमेशह हिन खां प्यारु वरितो आहे ऐं सिखियो आहे घणो कुझु, ऐं असां हमेशह दुआ कंदासीं हिन जी सिहत जे लाइ। अॼु हिन जी सालगिरह आहे। बख़्शण मेहराणवी सिंध जो हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो ई बख़्शण मेहराणवी आहे। हा, अल्लाह साईं हिन खे सिहत ॾे मौला साईं। अॼु सालगिरह आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे। मौला साईं हिन खे सिहत ॾींदो ऐं अञा 200-300 साल हलंदियूं सालगिरहूं। नामियारे शाइर अमर पीरज़ादो ॿुधायो त बख़्शण मेहराणवी सुठो शाइर हुजण सां गॾु सिंध जी कुंड कुड़िछ में वञी सिंधी नौजवाननि जी टैलेंट खे तराशे साम्हूं आणे थो। बख़्शण जेको आहे उहो सिंध जी जेका थॉट प्रोवोकिंग शाइरी आहे, ख़ासि तौर ते नसरी नज़्म जी जेका शाइरी आहे, नज़्म जी जेका शाइरी आहे, उनजो हिकु अहम नालो आहे। ऐं जेके सिंध जा सरमोड़ जदीद शाइर आहिनि हिन वक़्तु, उन्हनि में उनजो शुमार थिए थो। बख़्शण मेहराणवी सां ज़िंदगी गुज़ारींदड़ नामियारे शाइर ज़मीर फुल जो चवणु हो त बख़्शण पंहिंजो पाण में हिकु इदारो आहे। सालगिरह जी तक़रीब में अची ख़ुशी थी आहे। बख़्शण जेको आहे उहो हिकिड़ो सिंध जो नामियारो शाइर बि आहे। उन सां गॾु पंहिंजो जेके ही मेड़ा मचंदा आहिनि, स्टेज ते जॾहिं ईंदो आहे त हू ॼण त ॻाल्हाईंदो कोन्हे, पर जेको कुझु ॻाल्हाईंदो आहे उहो ख़ुदि शाइर लॻंदो आहे। त बख़्शण मां सम्झां थो त ॼमंदे ई ॼाम आहे। हू रुॻो पंहिंजो फ़नकार आहे। फ़नकार माना न खां चोटीअ ताईं मुकमिल, हुनजो ॻाल्हाइणु, उथणु विहणु सभु जेको आर्टिस्ट में जेके शयूं हुजणु घुरिजनि उहे असांजे बख़्शण में आहिनि। तक़रीब में सूबाई वज़ीर सरदार शाह, डॉक्टर अयूब शेख ऐं दोदो चांडियो समेत ॿियनि बख़्शण मेहराणवी जी ज़िंदगी बाबति ॻाल्हाईंदे चयो त हू इंसान दोस्त माण्हू आहे। संदसि शुमार सिंध जे नामियारे शाइरनि में थिए थो। कैमरामैन फराज़ सां गॾु राजा असगर सुमरो, आवाज़ टीवी, कराची।